यूं भी इबादत होती है, हम यूं ही इबादत करते हैं। यूं भी इबादत होती है, हम यूं ही इबादत करते हैं। इस्लाम के गुलशन की हम जान देकर इबादत करते हैं। जीने का हमें कोई शौक नहीं, मरने की हमें कोई फिक्र नहीं। वो मर के भी जिंदा रहते हैं जो दीन की इबादत करते हैं। आवाज सामो मिठे आवाज जमाले शीरीन ज़बान फसीहुल लिसान हज़रत मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब खिताब कर फरमाइए। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़स समावाति वल अर्ज़ व जअलज़ ज़ुलुमाति वन नूर ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تحسبن الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون وقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر أحسب الناس أن يتركوا أن يقولوا آمنا وهم لا يفتنون صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شريف اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل حول من الأهوال مقتحم ماذا على ما شم تربة أحمدا ألا يشم مدى الزمان غباريا صبت علي مصائب لو أنها صبت على الأيام صرن لياليا ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है
जहां है गैरत वहां वहां है उमर। अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। अज मुहर्रम हरम 1442 हिजरी पीरगोट जे इन मेन बाजार वाले शुहदा इस्लाम जे जलसे में हाजी अल्लाह बख्श साहब जी मेहनतों से हर साल वांगुरु इन साल भी प्रोग्राम मनक़द थियो। इंशाअल्लाह ॾींहं जे आख़िरी घरनि ताईं अल्लाह जी रहमत जो वॾो ॾोही वसंदो आहे। बिरादर मुकर्रम और गुलाम अली साहब जो हुकूमत उलमा करम तमाम घणा आहिनि। पीर ॻोठ वारनि जी गाया बरकत जो अल्लाह जे मेहरबानी से काफी आलम सबूरा पहुंचल है। टाइम तमाम थोड़ो पियो मिले, थोड़े टाइम ते बाजी मालूमात के पूरो कंदुस। अज मुहर्रम अल हराम यौम आशूरा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त जेको मुहर्रम अल हराम के रोज़ो रखंदो घणा मुजाहिदन रखिया भी आहिनि। अल्लाह ताला उन माने के 10,000 मलाइकन 10,000 हाजिन 10,000 उम्रे कदम 10,000 शहीद जो सवाब दो। सहाबा को या रसूल अल्लाह सब तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदा मुहर्रम जी दी इज्जत छो पर फरमायो सोना उन दिहाड़े जी इज्जत हुजे जो अल्लाह तबारक व तआला जने आसमान पैदा कया हा तो वो मुहर्रम जो ॾींहुं हो। जमीन पैदा कई मुहर्रम जो ॾींहुं, समुंड पैदा कई मुहर्रम जो ॾींहुं, जबल पैदा कई मुहर्रम जो ॾींहुं, लोह पैदा कई मुहर्रम जो ॾींहुं, कलम पैदा कई मुहर्रम जो ॾींहुं, आदम अलैहिस्सलाम के पैदा कई मुहर्रम जो ॾींहुं, आदम अलैहिस्सलाम जन्नत में वियो मुहर्रम जो ॾींहुं, आदम अलैहिस्सलाम जन्नत खां ॿाहिरि निकितो मुहर्रम जो ॾींहुं, जनाब दाऊद अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल थी मुहर्रम जो ॾींहुं, जनाब ईसा अलैहिस्सलाम जाओ मुहर्रम जो ॾींहुं, जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम जाओ मुहर्रम जो ॾींहुं, इब्राहिम अलैहिस्सलाम के भाई का छुटकारो मिलियो मुहर्रम जो ॾींहुं, ऐं जॾहिं क़यामत थींदी उहो बि मुहर्रम जो ॾींहुं हूंदो। एॾी इज़त ऐं बरकत वारो ॾियारो इन ॾींहं में जनाबे सैयदना इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन बिन अली रजी अल्लाह ताला अन्हु जी शहादत इस्लाम जो पहिरियों महीनो ज़ुल्हज में भी कुर्बानियां, मुहर्रम में भी कुर्बानियां। ज़ुल्हज की 10वीं तारीख जनाब इब्राहिम अला नबीना अलैहिस्सलाम तस्लीम वाले पुत्र के अल्लाह के नाले ते कुर्बान कयो मदीने जे मीर जो ॾाॾा जो अल्लाह ज़ुल्हज ते मज़लूम मदीना जामिउल कुरान हाफ़िज़े कुरान ज़िन्नूरैन के लक़ब से नवाज़िल अमीरुल मोमिनीन सय्यदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु की शहादत पहली मुहर्रम से मुरादी पैगंबर शहर रसूल दामाद अली फातिह मिस्र शाम व ईरान अमीरुल मोमिनीन सय्यदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु की शहादत 10 मुहर्रम के नवाज़े रसूल जिगरे गोशे बतूल सय्यदना इमाम आली मकाम सय्यदना इमाम हुसैन बिन अली
शहादत आहे जेको पहिरीं तारीख़ ते शहीद थियो उहो बि असांजो साईं आहे, जेको ॾहीं तारीख़ ते शहीद थियो उहो बि असांजो मुर्शिद आहे। दोस्तो शहादत जेको आला मक़ाम आहे अल्लाह तबारक व तआला नसीब करे। शहादत कसमी शइ न आहे जो माण्हू महिनत करे तो मौलवी थींदो, हाफ़िज़ साहब थींदो, मुफ्ती साहब थींदो, कारी साहब थींदो, डॉक्टर थींदो, इंजीनियर थींदो, घणा दुनिया जा उहिदा मिलंदा, पर शहादत ऐं नबूवत आला मक़ाम आहे जंहिंखे अल्लाह पाक अता फरमाए। छो त शहीद जे खून जो क़तरो ज़मीन ते किरंदो न आहे त अल्लाह पाक शहीद जा सभु ॾोह माफ़ करे पंहिंजो दीदार कराए अल्लाह जन्नत ॾींदो अथसि। ऐं जेकर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मुंहिंजा मौला मां तुंहिंजे रस्ते में क़त्ल कयो वञा, वरी ज़िंदा थिया, वरी क़त्ल कयो वञा, वरी ज़िंदा थिया, वरी क़त्ल कयो वञा, वरी ज़िंदा थिया। आका साईं खे बि शहादत जी तमन्ना ऐं मां जो लाल जाओ न हो जो मिठे मोहम्मद करीम खे क़त्ल करे। शहादत मिलनी आहे कीअं मिले? खुदा जी ज़ात जो कसम आहे मदीने जे मीर जी हिकु यहूदियानी दावत कई, बकरी कुही भुनी गोश्त सां भरे ज़हर मिलाए मुंहिंजे साईं खे ॾिनई त क़यामत जी दावत कई। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ी बूटी खणी करे पंहिंजो वात मुबारक में विधी, जॾहिं पीअ में हथ विधो त अल्लाह पाण न ॻाल्हायो, जिबरील न आयो, अल्लाह उन उठल भुगल रखल बकरी खे चयो त तूं मुंहिंजे महबूब सां ॻाल्हाए। ॾाढे न चयो सुभाणे अॼु की ना गर्मी बर्दाश्त कई आहे, इंशाअल्लाह क़यामत वारे ॾियारे अल्लाह मसर जी गर्मी खां बचाईंदो। कुरान जे करे पाक नबी इमामुल अंबिया, सरताजुल अंबिया, रईसुल अंबिया, खतीबुल अंबिया, मदीने जे मीर, आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उहा बकरी भई ॻाल्हाए पुछल भुगल रतल या मोहम्मद ला नाकुल अन मस्मूम, ओ मुझा मोहम्मद करीम मांखे न खाए जाए, मां सॼी ज़हर सां भरियल आहियां। अल्लाह अल्लाह पीर ॻोठ जा ग़ैरतमंद मुस्लमानो हिक बूटी जे अंदर खणी वई, ॿी कढी करे मुंहिंजे साईं ॿार कढी रब फरमायो मुंहिंजा सोना घबरान न, हिन बूटीअ खे आणे करे अव्हां जे पेर जे खॿी खुरी मुबारक में रखाईंदासीं, जॾहिं तव्हांखे पाण ॾे घुराईंदासीं, तव्हांखे शहादत जो मौत ॾेई करे घुराईंदासीं। जीअं क़यामत वारे तव्हां ॾियारे उथो, तव्हां नबियनि जा सरदार, तव्हां हाफ़िज़नि जा सरदार, तव्हां कारी साहबनि जा सरदार, आलिमनि जा सरदार, वलियनि जा सरदार, सहाबा जा सरदार, नबियनि जा सरदार थी करे उथंदो सोना क़यामत जे ॾियारे तव्हांखे शहीदनि जो बि सरदार करे उथारींदासीं। शहादत आला मकाम। हजरत उमर सिंह की दुआ घुरी मुझे मौला मां उमर के शहादत दी पर दे भी मिठले मोहम्मद करीम जी शहर मदीने। चवना सुभान अल्लाह। ताके भी शौक है शहादत जो होरे न जो अल्लाह असांजे पासे ॾे अमरा हिकिड़ो हूंदो आशिक़ रसूल, वो चवंदो अल्लाह साईं मांखे मदीने में मौत ॾी जाए। सदाईं दुआ करंदो। वो हिकिड़े साल वियो मदीने में, उते बीमार थी पियो, अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़े साम्हूं रोई चए थो या रसूल अल्लाह जल्दी क़बूल कई छा हेर न मथे साल। अब शहादत शौक़ आहे, तॾहिं त सहाबा के शौक़ तॾहिं त खंदक जे मैदान में सहाबा के दुनिया जो शौक़ न।
मदीने वारन खंदक दे मदीने वारन जे मथा मक्के वारन चढ़ाई जोर जे को ऐलान कयो एरा मुझे साईं इमामुल अंबिया सरदारुल अंबिया रहमत वाले नबी फरमायो पुत्र मक्के वाला प्या मुल्कन मदीने दे शाखल ये मुकाबलो करे मुझे साईं जो सहाबी हज़रत सलमान रज़ी अल्लाह तआला नो ए तो मुझा साईं मदीने जे चौधारी खंदक खोलवी वने वडी खंड वडी ऊनी खंड हुजे तुझे कोई मानू है फिक्रे मुशरिक न निकरे न या छलांग न लगाए सके पान फरमायो वारे वा यार सलमान वाह हजी सलामी दई पान फरमायो जो पीक में खड़ी करे मदीने जे चौधारी खंदक दा खोट में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विराए दिना फुट तू हेतरा फुट खोट हेतरा खोट पांजे ला भी सो कयो साहबा जो या रसूल अल्लाह साईं तवा मता भी करे सरपरस्ती कयो सभा कम कयो ता पान फरमाए ना ना जहाद में मां मोहम्मद के भी हिस्सो वठनो आ साईं घोटन का खोटी दे एकड़ो पत्थर अची पेड़ पइजी वदो एकड़ो साहबी आहे या रसूल अल्लाह सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि सलातो सलाम साईं वडो पत्थर पेड़ पइजी वा ॾाढा ट्रिक माया तमाम भजे ही न तो साईं फरमायो मां केरे काथे आ साईं हे आ साईं ट्रिक मची करे पंहिंजे पाक हथ मुबारकन के मथे करे फरमाइन त बिस्मिल्लाह अल्लाह अकबर हलक कैसर किसरा ठका जो कदायो वारियो वांगुरु भोरा भरा भरदियो वाय जाउल निकलियो अल्लाह अल्लाह ये दो दजा गैरत मुसलमानो एगो सहाबीयो जदो नालो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह तआला नो बिन मुझे साईं जे पेट मुबारक सां पत्थर वदा बयान डालो कुछ मदीने में घर में जोयस रोडो वही साल के तई घर में चाहे ए नंगड़ो छेलो वटले किला जवन जो चले तो जल्दी कर इन जवन के सटे टूटे अटो बनाए छेलो कोई नहीं से जल्दी कर भाजी तैयार कर तमाम मिठे मोहम्मद करीम जी दावत करे थो अटो जेको डाले सुभान अल्लाह चवे मदीनो ॾिसी जेको हो रहा चवे पंध वनी जेको डाले चवे त हेल जी उमरो खुले त उते पुजे वनी मक्को मदीनो ॾिसी आ मक्के में जलाला मदीने में जमाला होडे रब्बुल आलमीन जो घर रा होडे रहमतुल आलमीन नबी जो घर रा पीर गोठवारो जने मदीने में वञो जी सआदत नसीब थई त वो मदीने में वनी मोहम्मद जे शहर जो अदब कजा मौलाना मोहम्मद कासिम नानो ते भी देवबंदी रहमतुल्लाह अलैह जरे मदीने में तो हो त जुती न पाइदो कासिम जुती छो न तो पाई श्री मता आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदम मुबारक लगा हो जने ए कासिम जी जुती उन जी कदमन जे मता अची न जे करे अदब वारो हो सैयद हुसैन अहमद मदनी रहमहुल्लाह जे 18 साल मिठे मोहम्मद करीम जे रोज़ जे शाम में मिठे मोहम्मद जी हदीस पढ़ाई वो जन नबी साईं रोज़े साम्हूं ईंदो न हेठि कंदो करे अदब जा हथ वधी करे वो छा चवंदो इश्क में चो सुभान अल्लाह ॾाढा चो त ॿुधायां चवंदो सलामत रहे तेरे रोज़े का मंज़र सलामत रहे तेरे रोज़े का मंज़र सलामत रहे तेरे रोज़े की जाली हमें भी अता हो शौक़े अबू ज़र हमें भी अता हो जज्बे बिलाली अदब नबी साईं शहर जो अदब दोस्तों हज़रत जाबिर साईं भजंदो आयो साईं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन्नम बावजा बरसा बीते तो साईं मां तव्हांजी दावत कई आहे तव्हां मुंहिंजे घर हलो ऐं साईं वधि में वधि 10 ॼणा वठी हलो इंतज़ाम पूरो सारो आहे साईं फरमायो जाबिर जी मुंहिंजा दिलबर तोखे ख़बर आहे त मां मोहम्मद अकेलो न खाईंदो आहियां अॻ में मुंहिंजा ग़रीब फ़क़ीर सहाबी खाईंदा पोइ मां मोहम्मद खाईंदुसि चओ न सुभान अल्लाह साईं फरमाए न बिलाल
कादियो मुझो बिलाल जीवा बिना जलाल और फरमाए ऐलान कर या अहल खंदा ओ खंदा कोटण वारो मांजा ठीक सब इते रखो तो सब हलो जाबर जे घर जाबर तो सब जी दावत कई अगर जाबर से फरमा तो इंतजाम छोड़ लो हे बुधो में ऐलान पाक नबी इमामुल अंबिया फरमायो जाबर तू हल सा सब चौक जिया जो कर आयो थोड़ी परेशानी इंतजाम थोड़ो जमात सगोई घणी भैयत घरवारी पुछो जाबर दे खबर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता कंजे अल्हम्दुलिल्लाह अचन भयल को चली तू छोकरे साना ते इंतजाम थोड़ो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सबनी के वजू गाजन घरवारी दी चले घना हमने ते तो हिक ना 1400 सहाबियन घरवारी चली जाबर घबराना जाते मोहम्मद इंदो दे अल्लाह जी रहमत बरकत पहुंची दी तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा किरदार मुस्तफा नारे चले जी जाबर को भी खबर था हलीमा के घर में सुन रिहा भी करे पान बीमार बच्चे डुबलियो जने नंढे मिठे मोहम्मद करीम के खणी आई ही त हलीमा जा ठिकर भी सोना बनी बच्चे चरी मोतन त खीर ठनवा वहे तो घबराए न आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाबर पुत्र जी मुजा साईं उठयो थाल त खणिया जने अटो आ उठवा देगरी त खणिया भाजी वारी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खणी आयो मुझे महबूबन करीमन अल्लाह जे दादर नबी पाजी लोहा मुबारक करी करे हज़रत जाबर जे थाल वा अटे वाले थाल में विधी देगरी में विधी पान फरमाए पुत्र अल्लाह तो हज़रत जाबर से फरमाए तो पीर गोठवारो चईंदे कि मायूं पचाई दी पियो वञन भाॼी करंदा पिया वञन 1400 सहाबी हा ये कोई न पियो चवे त वारो कजे माखे दे मथा खपी न वञे न खाईंदा विया हज़रत जाबर से फरमायो ये जो नज़र कयां त 1400 सहाबी मानी कई द्रो करे विया न अटो खुटो हो न भाॼी खुटी पान फरमायो जाबिर जी मुंहिंजा दिलबर पुट तो खादिया साईं तवा खाओ मुझो यहाँ करे पान फरमायो पुट तो भी खो घर वारन के भी खाराए आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी खादी पान फरमायो जाबिर जी मुझा सोना पुट दे खबर तुझा बचड़ा नजर न था जने अल्लाह अल्लाह अरे जाबिर साईं चले तो मुझा साईं मुझा पुट बीमार तमाम हालत खराब मदीने जे मीर फरमाया जाबिर ए जेके छिरण जा हज़ार सब गॾु कर गॾु थियो पीर गोट जा ग़ैरतमंद मुस्लमानो खुदा जी ज़ात जो कसम यार तवज्जो कजो आओ नमाज़ो पंजो अक़ीदो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक मौजूदो साईं दुआ घुरी ओ मुजारब करीम जाबिर करीब थई तुझे महबूब जी दावत गई मुझा मौला ए जाबिर जा पुत्र बीमार मां मोहम्मद करीम दुआ पे घुरा अल्लाह जाबिर जे पुत्रन के भी खुश कर त जाबिर के बाजो चेलो भी मोटाए दे नता जो सुभान अल्लाह सब आखिर वाला नता जो सुभान अल्लाह अल्लाह जाबिर से फरमाए तो साईं जन दुआ घुरी बस कई दिसा त मुझा पुत्र कमरे मां निकता पर सजी अंगन में भजदा प्यारा मुझे रब चेलो भी मोटाए ॾिनो ओ खंदक जे मैदान में सहाबा भी मदीने जे मीर सा खंदक जा खोटन तो की दुनिया जा बंगला चढ़न जो शौक आ तो के तरक्की करण जो शौक आ तो के दुनिया सा प्यारा पर मदीने जे मीर जा सहाबा चावा त नहनुल लज़ी बायउ मुहम्मदा नहनुल लज़ी बायउ मुहम्मदा अलल जिहाद मा बकीना अबदा अल्लाहुम्मा 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 ला ईसा इल्ला ईसल आखिरा अल्लाहुम्मा ला ईसा इल्ला ईसल आखिरा फगफिर लिल अंसार वल मुहाजिर
सुभान अल्लाह चे मदीने हले जेको होरे चोंदो पंज नींदो जेको ॾाढा चवंदो अल्लाह हिन साल में रमज़ान में रोज़ा नसीब कंदुस साहबा ता चवनि असां मोहम्मद मुस्तफ़ा जे हथ ते जहाद जी बैयत कई असां तोड़ निभाईंदासीं असां अध में भॼण वारा न आहियूं असां तोड़ निभाईंदासीं करे नमो जो साईं जॾहिं बदर में पियो अचे घोड़ो 1000 ॼणा एॾो 313 ॼणा तलवारूं भी तोड़ियूं तलवारा भी तोड़ियूं घोड़ा भी तोड़ 7 तलवारियूं 8 घोड़ा नन्ना बभार भी गंदो हो अल्लाह पाक नबी इमामुल अंबिया जो करीम साहबिया जंहिंजो नालो हज़रत उकाश कन में चे तो या रसूल अल्लाह ए लकड़ी खणी आयो या रसूल अल्लाह साईं मां के तलवार काने ए खजी जो सुंडो खणी आयो आया हथियार कोने पान फरमायो उकाशा जी मुझे साईं पुत्र तलवारा कोन सही माखे काने पुत्र असां थोड़ा हो घणा हन पुत्र ताकत एडी नाही वो बूटी हलऊं भला ताकत के मजबूत करे हथियार घणा गड करे वो काफिरन सां लड़ाऊं चे तो साईं साईं मां इन को चवा साईं असां तो के इन न छडींदासे साईं असां तो जे अग्या असां तो जे पोया असां तो जे सजे असां तो जे खबे असां मूसा जे साहबा वांगुर ना जो चौस अंत रब्बुक फकातिला इन्हा हुना काइदून मूसा तू को जो अल्लाह होलो ना असा तुझे अग्या असा तुझे पोया असा तुझे सजे असा तुझे खबे बच्चा बार पाजी जान मिटा मोहम्मद तुझे मता घोरे सदीदा से तुझे वाल मुबारक को सो वाल नबी दस तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा शान सहाबा अज़मत सहाबा नारे तकबीर पाण फरमायो जब उकाशा जी मुजा साईं ये माके दे पीर गोठवारो खुदा की जात जो कसम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ मुबारक इन लठ में दी फरमाया ओकाशा चई ते झप जाए हदो ओकाशो फरमायो सही उछलाई झपे न सके वनी पट ते किरी वनी जो खणा वा लठ नकी मदीने वाले साईं जे हथ मुबारक मां निकली तो वो हमारी लठ तलवार बांधी हुई ना दोस्त चवंदा हे जो बंदी चवंदा नबी असां जहिड़ो न असां नबी जहिड़ा नथा थी सघूं नबी असां जहिड़ो नथो थी सघे अब्दुल जब्बार ॻाल्हाए वाह तव्हां थुको निकिरनि मदीने जो मीर ॻाल्हाईंदो हो वाह त मुबारक मां नूर जो लाटा निकिरंदियो हो तुझे मुझे पगर में बदबू आ आमना जे लाल जे पगर मुबारक में खुशबू आ चौन सुभान अल्लाह चौन दादा सुभान अल्लाह खुदा दी जात जो कसम साहबा चवंदा अल्लाहुम्मा ला ईशा इल्ला ईशल आखिर वसांजा अल्लाह असां के दुनिया जो ऐश न खपे असां के आखिरत जो ऐश खपे दुनिया जो ऐश न खपे अल्लाह साहबा के दुनिया से मोहब्बत नहीं सजो माल मदीने जे मीर जे मथा घोर कयो करे त जिहाद जे मैदान में केन वदा निकरी आया के नंदरा निकरी आया खुदा जी जात जो कसम तबूक जे लड़ाई में औरत पांजो बचड़ो खणी आई मुजा साईं मुजो बचो कबूल पवे पान फरमायो कादे कंदा से साईं न तीर खलाइंदो न तलवार खलाइंदो साईं मां बचड़ो खणी आई आया उन मुजाहिद सिपाही के दो देखे ढाल खाने जिहाद दे मैदान में मुझे बचड़े के खड़ी दिए साईं उन काफर जो तीर थे मुझे बचड़े के लगे मुझे बचो शहीद थी वने मुझा मिठा मोहम्मद तुझे दीन इस्लाम जो मुजाहिद सिपाही बची वने मोहम्मद साईं तुझो दीन इस्लाम बुलंद थी वने क्या मुझे प्यारे मां भी शहीद जी मां सदाया इकड़ी औरत पंहिंजा वार कटे खणी आई सिरवर में काले गलस साईं तू जो ऐलान थियो मां घर में ॾिठुम कुछ न हो मुंहिंजा वार वॾा हा साईं के कटी आई हा इन्हनि खे ॿधी वटे सटे रसो बणाईंदो मुजाहिदनि जो सामान ॿधजण में मुंहिंजा वार कम ईंदा
ये दीन ही आयो हे पीर गोठ में हेड़ा मदरसा पीर गोठ में हेड़ियूं मस्जिदियूं पीर गोठ में हेड़ा जलसा हे इएं आयो आहे हे कुर्बाननि सां आयो आहे हे जहाद सां आयो आहे हे शहादतुनि सां आयो आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे सहाबा खे दुनिया सां एॾी मोहबत रही मदीने जे मीर जे मथां पंहिंजा बच्चा त कुर्बान कयो जानियूं कुर्बान कयो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मर्द त मर्द पर माइनि किन पंहिंजा बच्चा ॾिना किन पंहिंजा मुड़ुसनि खे चयो वन नबी के दीन के बुलंदी लाए वाह हदीस आहे बुखारी में हिकड़ी कुरानिया ओहद के मैदान में पुत्र की जिहाद के वैसे ये मुजाहिदन जो शहर आहे वडा सिंह रोज़दरी रहमतुल्लाह वाला जो मुजाहिद हा हां जे अंग्रेजन सां टक्कर खा दो वो कलमे वारो ये मुजाहिदन की जमात पाक नबी इमाम लंबिया जे दीन जे बुलंदी जे लाइ मुड़ुस खे भी मोकिलियईं पुत्र खे भी मोकिलियईं भाउ खे भी मोकिलियईं उहद जे मैदान में थोड़ी लफ़्ज़ जे करे तकलीफ़ अची वई हुज़ूर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नंद मुबारक शहीद थी वियो ऐं ॻाल्हि हुली वई त मिठो मोहम्मद शहीद थियो आहे क़ुरानीअ खे घर में वेहण न आयो मदीने खां उहद परे आहे हाणे सवारनि ते वञिबो आहे क़ुरानी घरां निकिती फिरंदी ताबरंदी उहद जे मैदान में पहुती जियां जो माण्हू मिलिया पुछे थी मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कहिड़ो हाल चवंदा माई ॻाल्हि हुली वई आहे पर ख़बर न थी पवे बाक़ी तुंहिंजो मुड़ुसु शहीद थी वियो चवे थी मुंहिंजे मुड़ुस जो पुछण मां न आई अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे साईं जे दीन जे मथां कुर्बान थी वियो वरी अॻिते हली वरी ॿियो माण्हू मिलियो माई तुंहिंजो भाउ बि शहीद थी वियो मां भाउ जे लाइ न आई अल्हम्दुलिल्लाह नबीअ जे दीन जे मथां घोर थी वियो मूंखे आका साईं जो अहवाल ॿुधायो माई ख़बर न थी पए कुरारी अखियुनि मां नीर वहनि त रस्ते में ॿियो मिलियो कंहिंखे ख़बर चई माई तुंहिंजे जिगर जो टुकड़ो टुकड़ो फौत थी वियो शहीद थी वियो चएथी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह इन लाइ त बच्चो जरियो हो त मोहम्मद जे दीन में कम अचे कुर्बान थी वञे मदीने जे मीर जो दीन बुलंद थी वञे उहद जे मैदान में साईं ते नज़र पई आहे क़ुरानीअ जी अखियुनि मां नीर पिया वहनि रोई करे थी साईं तव्हांजे शहादत जो पतो पियो मां क़ुरानी खे घर में वेहण न आयो से मां फिरंदी छाबरंदी मदीने मां उहद में पहुतमि मुंहिंजो पुट बि तुंहिंजे दीन जे मथां कुर्बान मुड़ुस बि कुर्बान भाउ बि कुर्बान साईं तुंहिंजे दीन जे बुलंदी लाइ साईं मुंहिंजे मथां वॾी तकलीफ़ इहा हुई तव्हांजी शहादत जो ॿुधो हाणे जॾहिं तुंहिंजे चेहरे ते नज़र पई त कुल मुसीबत बादक जलला मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह मां जल्दी ख़त्म भाऊ गुलाम अली साहब तकबीर शान मुस्तफा सहाबा ॾिस केॾा भाग वारा पीर ॻोठ वारा चओ सुभान अल्लाह हिकिड़ो आलिम वेठो आहे अञा ॿियो आलिम अचे थो अञा मौला भाई त सॼे माखियुनि सां ॾिसी आयो आहे अञा ॿिया ईंदा त शाम ताईं तव्हां लोह आहियो त सुभान अल्लाह अञा ॾाढा चओ न ओ कलमे वारो ख़ुदा जी ज़ात जो कसम उस्ताद उलमा शेखुल हदीस हज़रत सैयद मौलाना मीर मोहम्मद साहब दामत बरकातुहु आलिया चल रहे हो मैं जल्दी दो खत्म किया सब चो सुभान अल्लाह कुरानी ॾिसी चए थी साईं तुंहिंजे चेहरे जी ज़ियारत करण सां मां कुरानी जूं समूरी मुसीबतूं दूर थी वयूं हे सहाबा जिन जे कुर्बानी जे करे नबी जो दीन बुलंद थियो तहाके दुनिया जो शौक़ सहाबा के दुनिया जो ऐश न अल्लाहुम्मा ला आइश इल्ला आइश अल आखिरह फगफिर लिल अंसार वल मुहाजिरात रब असां के दुनिया जो ऐश न खपे असां के आखिरत जो ऐश खपे अल्लाह तू बख्श अंसार ने मुहाजिरन के ओ कलमे वारो खुदा जी ज़ात जो कसम तॾहिं त उहद जे मैदान में बस सहाबियन वेठा पिया दुआ घुरन हिकिड़ो पियो चवे साद बिन अबी वक़ास ॿियो हज़रत अब्दुल्लाह बिन जहश रज़ी अल्लाह ताला अन्हुम चवन था वो चवे साद तू दुआ घुर मां आमीन चवा मां दुआ घुरा तो आमीन चव
केड़ी पिया दुआ करन अन साद रजी अल्लाह ताला नो जो दुआ घुरे मुजा मौला सुभाने ओद जे मैदान में काफर सां वॾे में वॾो मुक़ाबिलो काफरन जो वॾे में वॾो बहादुर वो मुझे मता हमलो करे मां उन जे मता हमलो कया जहन्नम रसीद कया माले गनीमत खणास अब्दुल्ला से चयो आमीन आमीन वरी अब्दुल्ला बिन जहश रज़ी अल्लाह ताला नो दुआ घुरे अल्लाह सुभाने ओद जे मैदान में काफरन जो वॾे में वॾो बहादुर मां उन जे मता हमलो कया वो मुझे मता हमलो करे सुभाने मुखे ओद जे मैदान में शहादत नसीब कजाए वो मुझो अखियों कदे कन कदे नक वदे के क्या मजे ॾियारे सुभाने महशर जे मैदान में माच तू मुखां पुछे अब्दुल्ला अखियों ॾिनियूं मां काॾे कई कन ॾिना मां काॾे कई नक ॾिनो मां काॾे कई मुंहिंजा मौला ये निकल क्यों वजन कन्नाई नक ये मुख में क्यों समझो मुंहिंजा मौला तो नबी के चयो या अय्युहन नबिय्यु हर्रिदिल मुमिनीन अलल क़िताल अल्लाह तो नबी के चयो मुंहिंजा हबीब करीम मोमिन के जिहाद लाइ तैयार कर तो मोमिन सां भी ॻाल्हायो या अय्युहल लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुल क़िताल ईमान वारो जिहाद ताजे मता फर्ज़ अल्लाह रब तो ये भी चयो हो मोमिन सवा बात हो गया फरमाएगा इन्नल्लाह अस्तरा मिनल मुमिनीन अंफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह रब तो जो तमाम मोमिन सवा बात हो गया माल भी व नौमान जान भी व नौमान एवज में जन्नत भी नौमान रब तुझे रज़ा दिल तुझे दीदार के खातिर जन्नत के शौक में तो सावा पार करे अखियों कन्ना नक तुझे नाले से कुर्बान करे आयो मां दादा तो चलो सुभान अल्लाह अल्लाह सा से फरमाए तो मैं चुम आमीन 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 सुबह जी मां जी दुआ घुरी अल्लाह मुझे कबूल करे आयो काफर आई मां तलवार मुंडी हली बनी माल क्यों ये उहद जे मैदान में शहीदन जी लाशन का थींदो थींदो अब्दुल्ला बिन जहश रज़ी अल्लाह ताला दे लाश से जने आन जी उन बुजुर्ग दुआ घुरी ही अल्लाह उन जी ये कबूल कई मता भी जो मसवाहे वा यार अब्दुल्ला तू खती वे तू दी दुआ कबूल थी गई जन्नत में हूरन जे हंज में उन सुते दोस्तों शहादत आला मकाम शहीद अबाजी जानी नैया अल्लाह तो फरमाए शहीद मौला करो ओ काफर बैठो तो मोहम्मद माहू माराए सजाए नौजवान रब तो फरमाए ना हबीब करीम चो जेको मुझे रास्ते में कतल क्या बयान उनकी मौज ने चो दिल में तन पर ज़बान सा भी लफ्ज न चए जाए रब तो फरमाए तांजी जिंदगी के संधि न था सको इन दर्द की युरज़ून रब तो फरमाए शहीदन की मां अल्लाह के तरफा रिज़्क़ दिनो तो दुआ जो अल्लाह ताला तां समी शहादत मौत दे करबला वारो शहजादो जे चप्पल दे मदीने जमीर चुनियो ॾींदो हो सहाबी सबर अदा तना का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसन हुसैन के सिंगंदा हो या रसूल अल्लाह छोटा सिंह हो अनफल का गुलाब का गुल सिंह हो तमाके खुशबू ईंदी आ गुलन जी मां मोहम्मद हनन के सिंगंदो हा हसन हुसैन के मां जन्नत जी खुशबू ईंदी रैहानुन फिल जन्नत जन्नत जवान जा सरदार जन्नत जा गुल केड़ो हुसैन अली जो लाडलो हुसैन फातिमा के जिगर जो टुकड़ो हुसैन करबो बला के रेज़ार ज़मीन ते ज़ालिम जी पैयत कबूल न कयई दुनिया वारन के दिल सही मर्द मरी वञो खैर जो सजो न कजो मर्द मरी वञो रब जी बीमार न छजो मर्द मरी वञो ज़ालिम हुक्मरान जी पैयत कबूल न कजो ये गोठा गैरतमंद मुसलमानो इन हुसैन वाले प्रोग्राम के खड़ी करे ये उलमा कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान साहब अल्लामा राशिद महमूद साहब और जे जिले जे खैरपुर जे अमीर हजरत साईं मौलाना मीर मोहम्मद साहब के क़यादत में इन मुल्क में लुटायो
हानी हंध कंदा से रब सां के शरीक न कंदा से रब जी निमाज़ न छॾींदा से ज़ालिम सां टक्कर खाईंदा से तो ज़ालिम सां टक्कर खाइण हुसैन जी सुन्नत आहे इंशाअल्लाह उलमा जी मेहनत हिकड़ी रंग लाईंदी इन मुल्क पाकिस्तान जो इस्लाम मुक़द्दर उहे ॾींहं परे आहिनि उलमा सां साथ ॾे इंशाअल्लाह हिन मुल्क में कुरान जो कानून निज़ाम मुस्तफ़ा ज़रूर ईंदो सब तो इंशाअल्लाह उलमा सां साथ ॾीबो तो यतम ते कहीं जो केड़ा साथ ॾींदो जमीयत उलमा इस्लाम उलमा हक उलमा देवबंद सन फ़क़त सन बदन नारे तकबीर المرء مع من أحب جنجي جيسا محبت ہوندی قیامت جے ڏينهن سان ہوندو اللہ تعالی تہاں سان کي عالمن سان محبت کيو علماء سان گڏ رهايو آج اللہ کا صاحب عالمن جو محب علماء صاحب عالمن جو محب تہاں سب عالمن جا محب آهيو محبوب تو عالمن سان محبت تو ان شاء الله هڪ بي عالمن سان گڏ آهيو قیامت جي ڏياڙي اٿندا سے عالمن سان گڏ او جي ڪڻڪ ۾ ڪڻڪ تري ته سر کا ان جو بي اگو ٿي علماء سے ساتھ ॾींदो علماء سے محبت कंदो क़यामत जे ॾियारे अल्लाह आलिमनि खे चवंदो आलिम मां तव्हांखे इल्मु इन जे लाइ ॾिनो त तव्हांखे अज़ाब कयां इल्मु ॾिनो मां दुनिया में बि इज़त अॼु हलो जन्नत में वञो जो आलिम त ॾींदा पर आलिमनि सां गॾु उन जा आशिक़ बि जन्नत में हलिया वेंदा ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात